हाणे ज़िक्र कंदासीं ठटे ऐं भर पासे में पाणी जी शिदत अख़्तियार करे वई आहे। मीरपुर साकरो में तालके अंदरि पाणी जी खोट संगीन सूरत अख़्तियार करे वरिती आहे। आबादगार रस्तनि ते निकिरी आया आहिनि। धरणो हयो वियो आहे। अपडेट कयूं पिया। आबादगारनि एहतजाजी रैली कढी मीरपुर साकरो चौक वटि कराची ॻाढ़ो नेशनल हाईवे ट्रैफिक ब्लॉक करे छॾियो आहे। पाणी न हुजण सबब आबादगार परेशान थी रहिया आहिनि। गुज़िरियल 3 महीननि खां पाणी जी फराहमी न हुअण सबब सूरत हाल ख़राब थी वई आहे। उञ मरी रहिया आहियूं, मुज़ारिन जो चवणु आहे। ठट्टो मीरपुर साकरो में ताल के अंदरि पाणी जी खोट संगीन सूरत इख़्तियार करे वरिती आहे, जंहिं सबब आबादगार रस्तनि ते निकिरी आया आहिनि। धरणो हयो वियो आहे। आबादगारनि एहतजाजी रैली कढी मीरपुर साकरो चौक वटि कराची ॻाढ़ो नेशनल हाईवे ट्रैफिक लाइ ब्लॉक करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे गुज़िरियल 3 महीननि खां पाणी जी फराहमी न हुअण सबब सूरत हाल ख़राब थी वई आहे। उञ मरी रहिया आहियूं। पाणी न हुअण सबब आबादगार सख़्त परेशान थी रहिया आहिनि। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी ठटे जे फाइली इलाइक़े तलके मीरपुर साकरो में पानी की खोट संगीन सूरत इख्तियार करे वरिती आहे। ख़ासि तौर ते साकरो ब्रांच मां निकिरंदड़ समूरा वाह ऐं छाहूं उन्हनि मां वारी उॾामण लॻी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ पाणी जी संगीन खोट जे ख़िलाफ़ आबादगार ॻोठाणा ऐं शहरी सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि। आबादगार अॻवान आहिनि, जिन में रज़ा मोहम्मद बलोच, अलारिनो बलोच, धड़ीबल लाचारी, नबील रिंद ऐं अलमदीन रिंद जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे मीरपुर साकरो जे मेन चौक ते धरणो हयो वियो आहे, जिते टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं आहिनि, एहतिजाज कयो पियो वञे। महबूब रोही, तफ़सील लाइ वॾी महिरबानी। इस्लामाबाद में नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब